हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर एजाज़ बुघियो मूजिब हाल में नौजवान इत्तेहाद पारां ॻोठ ॾीपर मंसूरा के बुनियादी मसइलनि जे हल लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौजवाननि पारां समीर लाखो, बदरुद्दीन लाखो, ग़ुलाम अली कोरी, सिकंदर कोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त ॻोठ ॾीपर मंसूरा क़दीमी ऐं तारीख़ी ॻोठ आहे जंहिंजी आदमशुमारी 10,000 जे लॻभॻि आहे। हुन चयो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां सियासी बुनियादुनि ते हिन क़दीमी ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ॻोठ जा रोड रस्ता टुटी तबाह थी विया आहिनि जॾहिं त ड्रेनेज जो कमु सिस्टम ई न आहे, जंहिंजे करे गटरनि ऐं नालियुनि जो गंदो पाणी घरनि ऐं घटियुनि में बीठल हूंदो आहे। हुननि चयो त ॻोठ में मंशियात जो आज़ार बि ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे, जंहिंजे करे नौजवान नसल तबाही तरफ़ वञी रहियो आहे। मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ लिखत में दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि को बि खड़ तेल न निकितो आहे। हुननि मुतालबो कयो त क़दीमी ॻोठ ॾीपर मंसूरा जा बुनियादी मसइला हल करे मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे, ॿी सूरत में क़ौमी शहरा ते धरणो हणी एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।